अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान मेराज हबीब। मुल्क में सूरत हाल बहितरी बदिरां वेतर ख़राबतर थींदी पई वञे। इन मुआशी लिहाज़ खां हुकूमत हिन वक़्त ताईं उनखे संभालण में कामयाब रही आहे ऐं न ई हिन वक़्त ताईं सियासी बुरान ते हुकूमत कंट्रोल करे सघी आहे। नोटिफिकेशन वारे मामले ते शुरू थियल सूरत हाल हुकूमत खे मुसलसल कमज़ोर करे रही आहे। मुल्क में सियासी तब्दीली जी शुरुआत बलोचिस्तान खां थींदी रही आहे। हिन भेरे बि शुरुआत बलोचिस्तान खां थी आहे। गुज़िरियल हफ़्ते जाम कमाल ख़िलाफ़ बेतबादी जी रिथ बलोचिस्तान असेंबली पारां मंज़ूर कई वई हुई, जंहिं लाइ स्पीकर पारां अॼु वोटिंग कराइणी हुई। गुज़िरियल हफ़्ते जाम कमाल इस्लामाबाद ऐं पिंडी में आम मुलाक़ातूं पिणु कयूं, जॾहिं त 2 ॾींहं पहिरियां जाम कमाल इस्तीफ़ा बाबति हलंदड़ ख़बरुनि जी तरदीद पिणु कई हुई। पर अहिड़ो छा थियो जो काल्ह आचर ॾींहुं जाम कमाल इस्तीफ़ा ॾिनी ऐं गवर्नर उन इस्तीफ़ा खे फ़ौरन तस्लीम बि करे वरितो। जाम कमाल सऊदी अरब में वेठल वज़ीर आज़म इमरान ख़ान तोड़े पिंडी में राब्तनि जी कोशिश कई, पर को ख़ासि रिस्पॉन्स न मिलण सबबि ऐं उन सां गॾोगॾु कुझु ॾींहंनि अॻु जाम कमाल वज़ीर आज़म इमरान ख़ान खे इहा ॻाल्हि पिणु कई हुई। इन ॻाल्हि जो इशारो जाम कमाल अॻु ई करे चुको हो त वज़ीर आज़म इमरान ख़ान सां वेठल वज़ीर हुनखे हटाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। नेठि काल्ह ईअं ई थियो, जंहिं बाद बलूचिस्तान जे वॾे वज़ारत जे ख़्वाहिशमंद अब्दुल कुद्दूस बिज़िंजो पारां बि अॼु इस्तीफ़ा ॾिनी वई आहे। अब्दुल कुद्दूस बिज़िंजो जेको बलूचिस्तान असेंबली में स्पीकर जी सीट ते मौजूदु हो, हुन पारां बि इस्तीफ़ा ॾिनी वई आहे, जंहिं लाइ इहा तस्दीक पिणु थी चुकी आहे त अब्दुल कुद्दूस बिज़िंजो बलूचिस्तान जे वॾे वज़ारत जो उम्मीदवार आहे। हिन वक़्तु बलूचिस्तान जी सियासत अख्तर मेंगल ऐं मौलाना जे हवाले सां जेके ख़बरूं अचनि पियूं त उन्हनि जे हवाले थी चुकी आहे। 2019 में मौलाना फज़लुर रहमान जे आज़ादी मार्च ख़तमु करण बैदि मौलाना फज़लुर रहमान इन ॻाल्हि जी तस्दीक 2020 मार्च में कई त हुनखे कुझु ॾियण जे वाइदे तहत इस्लामाबाद मां उथारियो वियो, पर उन वाइदे ते अमल नाहे थी सघियो। इहे ख़बरूं बि हलनि पियूं त मौलाना सां उहो कयल वाइदो हिन वक़्तु पूरो कयो वियो आहे। उन सां गॾु बलूचिस्तान खां थियल शुरूआति पंजाब तरफ़ वञण जो इम्कान बि ज़ाहिर कयो पियो वञे, जंहिं बाबति राणा सनाउल्ला इहो चई चुको आहे त पीपल्स पार्टी जेका अंग अखरनि जी ॻाल्हि करे पई, अगरि पीपल्स पार्टी अंग अखर पूरो करे ॾिए थी त पोइ उस्मान बुज़दार ख़िलाफ़ बि बेतमादी जी रिथ आणे सघिजे थी। हिन वक़्तु नोटिफिकेशन वारे बुरान बाद हुकूमत कमज़ोर थींदे वाज़ तौर ते नज़र अचे पई। मुख़ालिफ़ धुर जूं पार्टियूं मुसलसल एहतिजाज कनि पियूं। मुल्क में महांगाई ऐं ॿिया मामला हिन वक़्तु हुकूमत जे लाइ परेशान कंदड़ बणियल आहिनि। उन सां गॾोगॾु जहांगीर तरीन जे हवाले सां बि ख़बरूं गर्दिश कनि पियूं। नवाज़ शरीफ़ जी वापसी जे हवाले सां राणा सनाउल्ला अॻु इहो चई चुको आहे त जॾहिं उन्हनि जो एहतिजाज इस्लामाबाद तरफ़ पहुचंदो त उन वक़्तु नवाज़ शरीफ़ उन में शिरकत करे सघिजे थो। हाणे जेकी सभु मामला आहिनि उन जी बाज़ाब्ता तौर ते शुरूआति बलूचिस्तान खां थी आहे। पंजाब में बि हिन वक़्तु इहे ख़बरूं गर्दिश कनि पियूं, पर जेको नोटिफिकेशन वारो मामिलो आहे तोड़े जो शेख रशीद पारां इहो ॿुधायो वियो त वज़ीर आज़म इमरान ख़ान सऊदी अरब वञण खां अॻु नोटिफिकेशन बाबति का ख़बर अची सघे थी, का ख़बर ईंदी, पर उहा हिन वक़्त ताईं नाहे अची सघी। DGISI वारे मामले ते शेख रशीद खां जॾहिं सवाल कयो वियो त उनजो इन मामले ते इहो ई चवणो त हिन वक़्त ताईं DGISI फैज़ हमीदी आहे ऐं उन बाबति जेके ख़बरूं अचनि पियूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान सुभाणे सऊदी जो दौरो मुकमल करे ॾे वरंदो ऐं हिन वक़्त ताईं नोटिफिकेशन जे हवाले सां का बि ऑथेंटिक ख़बर हुकूमत नाहे ॾेई सघी त उहो कॾहिं जारी थींदो ऐं उन में हिन वक़्तु कहिड़ी रुकावट आहे। इन जो सॼे मामले जो फ़ाइदो हिन वक़्तु अपोज़िशन मुसलसल वठे पई ऐं कोशिशूं हर तरफ़ खां हलनि पियूं ऐं उन सां गॾोगॾु इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त हाणे हुकूमत जे लाइ वधीक ॾुखिया ॾींहं अचणा आहिनि। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार मूं सां गॾु मौजूदु आहिनि। इस्लामाबाद मां मूंखे जॉइन कयो आहे रज़ाक खटी साहब, पाण सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार आहिनि, मामलनि ते गहरी नज़र रखनि पिया। ऐं कोयटा मां मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार सिंध TV न्यूज़ जा ब्यूरो चीफ जावेद लांगा साहब। अवां ॿिन्ही जी वॾी महिरबानी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। जावेद साहब, मां अवां खां शुरूआति कंदुसि। ज़ाहिरा 2 ॾींहं पहिरियां जॾहिं इहा ख़बर हली जाम कमाल इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे त उन ख़बर खे जी तरदीद कई हुई जाम कमाल पारां ऐं ट्वीट में इहो ॿुधायो जाम कमाल त उन इस्तीफ़ा नाहे ॾिनी। गुज़िरियल हफ़्ते बि जाम कमाल इहो ॿुधायो त हू इस्तीफ़ा न ॾींदो ऐं हू कामयाबु थींदो। जेका बेतमादी जी रिथ हुन ख़िलाफ़ आई आहे, अचानक सां अहिड़ो छा थियो काल्ह जो जाम कमाल इस्तीफ़ा ॾिनी आहे? जी, जाम कमाल फेस सेविंग लाइ पॉलिटिकल पोस्टिंग जेका हूंदी आहे उन सिलसिले में बीठो रहियो कल्ह ताईं, पर जेके डेवलपमेंट्स थियूं पए उन में शायदि इस्लामाबाद खे ख़बर हुई त जाम कमाल खे हाणे घणे वक़्त ताईं बचाए नथो सघिजे। इन करे जाम कमाल जी जेका इस्तीफ़ा आहे उहा ज़ाहिरी तौर ते जेको डेलीगेशन आयो इस्लामाबाद मां, जंहिंजी जेका क़यादत आहे उहा चेयरमैन सेनेट साजिद थंजराणी
ऐं दिफ़ाई वज़ीर परवेज़ खटक करे रहिया। ॿिन्ही अॻवाननि तरफ़ां कोयटा में काफ़ी कलाकनि ताईं जाम कमाल सां वज़ीर हाउस में ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं रहियूं ऐं उन दौरान फ़ोन लाइन ते जेका मुनहरिफ़ या नाराज़ दौर आहे पाप पार्टी जी ऐं हिताजनि जी उन सां बि ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं रहियूं। जाम कुझु कंडीशन्स वग़ैरह रखण जी ॻाल्हियूं कयूं हुते त मुंहिंजा जेके एलाइज़ आहिनि जेके मूंसां आख़िरी वक़्त ताईं बीठा आहिनि उन्हनि खे नए सेटअप में वज़ारतूं ॾिनियूं वञनि इंश्योर कयो वञे जॾहिं त जेका हाणोकी धुर आहे जेका इक़्तिदार में वञी रही आहे उन्हनि तरफ़ां इहो इसरार हो त को बि अहिड़े क़िस्म जो वाइदो न कयो वेंदो ऐं कोशिशि कबी त पुराणनि माण्हुनि खे अकोमोडेट कजे पर उन्हनि माण्हुनि खे तरजीह ॾिनी वेंदी जेके हिन सॼे जेको आहे डिबेकल में उन्हनि सां गॾु बीठा। त जेका ॻाल्हि ॿोल ही जाम चाहियो पिए त इस्लामाबाद मां केरु अचे संदसि फेस सेविंग ते ऐं उन खां पोइ ई इस्तीफ़ा ॾिए त अहिड़े सिलसिले में नज़र ईअं अची रहियो त रस्ता जाम जा बिना बंदि थी विया ऐं कंहिं क़िस्म जी उन जी जेका उमेद हुई उहा ख़तमु थी वई ऐं आख़िरी जेके 5 मेंबर आहे जिन ते सॼी गैम्बल हुई उन्हनि बि इस्लामाबाद में ज़ाहिर थी चयो त उहे उन मुनहरिफ़ ग्रुप सां आहिनि ऐं जॾहिं वोटिंग थींदी त उहे जाम जे ख़िलाफ़ु वेंदा हुआ जेकर उन जा जाम जा रस्ता बंदि थी चुका ऐं बलूचिस्तान में जेका तब्दीली आहे उहा जेकॾहिं इस्लामाबाद थे ऐं उन्हनि सगारियुनि धुरनि खे घुर्बल हुई त उन लाइ जाम जा ॾींहं पूरा ई करणा हुआ। अहिड़ी तरह जाम बि जेको बलूचिस्तान जे उन्हनि 3 वॾनि वज़ीरनि वांगुरु जेका बदएतमादी जी रिथ खां अॻु में ई इस्तीफ़ा ॾेई पंहिंजी तारीख़ में उन्हनि जो नालो लिखाए वियो ऐं जाम जे दौर जी पुॼाणी थी। जावेद साहब लाइन ते हुजो। रज़ाक साहब अवां ॿुधाइजो जेका सूरत हाल असांखे बलूचिस्तान मां नज़र आई आहे इहो बि हिन वक़्तु ॿुधाए पियो वञे ऐं ख़बरूं इहे बि हिन वक़्तु गर्दिश कनि पियूं त मौलाना साहब सां जेको 2019 में आज़ादी मार्च दौरान वाइदो कयो वियो हो उहो पूरो कयो वियो आहे बलूचिस्तान में। हिन वक़्तु असांखे नज़र अचे पियो त मौलाना ऐं मेंगल साहब जूं पार्टियूं उन्हनि जो जेको इक़्तिदार आहे उहो अची चुको आहे ऐं उन में जेका कोशिश रही आहे मुसलसिल उहा इन्हनि 2 वॾियुनि पार्टियुनि जी रही आहे। अवां कीअं पिया ॾिसो हिन सॼी सूरत हाल खे? मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त महराज असल में जेको कुझु हिकु आहे अज़म्पशन ॿियो इहो आहे त बुनियादी तौर ते जाम कमाल फ़ाइसो जेके पंहिंजी पार्टी जेका आहे उनखे त हलाए सघियो आहे। ॾिसो न उन में जेकॾहिं बग़ावत थी वञे इस्लामाबाद मुंहिंजो साथ कोन ॾिनो पिंडी साथ कोन ॾिनो ऐं बाक़ी पॉलिटिकल पार्टियूं बि उनजूं जेके आहिनि सो मुख़ालिफ़ हुयूं त हिन सॼी सूरत हाल में हिकिड़ा त अंदाज़ा इहे लॻाया पिया वञनि त शायदि इन जी तब्दीली जेको आहे सो हाणे इहा तब्दीली पंजाब ताईं वञे ऐं उन खां पोइ इहो मामिलो वफ़ाक़ ताईं बि इस्लामाबाद ताईं पहुचे पर फौरी तौर ते हिन वक़्तु अहिड़ी सूरत हाल कोन्हे। उनजो सबबु इहो आहे त पीपुल्स पार्टी जेसि ताईं ॿीहर PDM जो हिसो नथी थिए तेसि ताईं पंजाब में तब्दीली मुमकिन कोन्हे। सो हिकु ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त का बि पॉलिटिकल वॾी पार्टी इवन नून लीग जेका आहे उहा बि इन पोज़ीशन में न आहे त सभई गॾिजी को पाकिस्तान जी जेका माशी तबाहकुन सूरत हाल आहे उनमें अची पावर में अचनि तो हे चाहिनि इहो पियूं त उन्हनि ते प्रेशर वधाइजे ऐं उन प्रेशर में जेतिरो इमरान ख़ान वधीक प्रेशर में हूंदो उनजे नतीजे में उनखां अञा वधीक ग़लतियूं थींदियूं उनजे नतीजे में तव्हां ॾिसंदो त अञा हू वधीक सोढ़ो थींदो छाकाणि त मार्च जे अंदरि इहे इतला आहिनि त लोकल बॉडीज़ जा इलेक्शन थियणा आहिनि ऐं इन इलेक्शन जे अंदरि जेकॾहिं महांगाई कंट्रोल ज़ाहिर आहे त पोइ 5-6 महीननि में मूंखे नथो लॻे त को अहिड़ी सूरत हाल पैदा थिए जो महांगाई घटि थिए त उनमें जेका पॉपुलरिटी आहे इमरान ख़ान जी उनमें हे जेके वॾियूं जमायतूं आहिनि पाकिस्तान मुस्लिम लीग नून आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे JU आहे उहे चाहिनि थियूं त इमरान ख़ान जी जेका हिमायत थोरी घणी मौजूदु बि आहे उनखे मंतकी अंजाम ताईं पहुचाइजे कि उन मां हमेशह लाइ जान छॾाइजे। तो हिन सूरत हाल जे अंदरि मूंखे लॻे ईअं थो त प्रेशर हे वधाइणु चाहिनि था। रहियो बलूचिस्तान जो मसइलो त बलूचिस्तान में सभिनी खे ख़बर आहे त इहा गवर्नमेंट कीअं हूंदी आहे। जीअं जावेद ॾाढो सुठो टर्म यूज़ कयो त पॉलिटिकल असाइनमेंट जेका आहे उन ते हुयो ऐं उनखे हटायो वियो। बुनियादी तौर ते इशू बलूचिस्तान जा जेकॾहिं पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जाम कमाल खे बचाइण चाहे हा त बची वञे हा पर ज़ाहिर आहे उन में हथु न विधा ऐं उहो ई सबबु हो त बाक़ी जमायतूं परे बीह रहियूं ऐं हिकिड़ी जमायत हुकूमत जी इतादी जेकॾहिं पंहिंजी हुकूमत या उनजो CM नथो रहे त इहा बि अपोज़िशन जी पार्टियुनि जी कामयाबी हूंदी आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां उन्हनि
उन में ॾार विधो आहे, उनजी हुकूमत जी जेका ताक़त आहे उन में। तो इहो फ़िलहाल पॉलिटिकल गेम हलंदी, पर उनजे लाइ पाण फौरी तौर ते इहो नथा चई सघूं त को इहा सूरत हाल पंजाब अंदरि को फ़ैसिला कुन रोल प्ले कंदी। पोइ उनखां पोइ इस्लामाबाद में फ़िलहाल त बलूचिस्तान जी सूरत हाल ॾिसे, उनखां पोइ ISI चीफ जो जेको नोटिफिकेशन आहे उहो अञा केतिरा ॾींहं लॻनि था, त उन खां पोइ को सूरत हाल जो अंदाज़ो लॻाए सघिबो। छाकाणि त पाकिस्तान जे अंदरि समूरा इशूज़ जेके आहिनि सो डे टू डे जी बुनियादनि ते ई हलनि था। उनजे नतीजे में ईंदड़ ॾींहनि में छा सूरत हाल पैदा थिए थी। ऐं ख़ुदि हिन जे अंदरि हिकिड़ी ॿी वॾी ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजे त TLP वारा जेको इशू आहे उहो वज़ीर आज़म ईंदो पाकिस्तान, उन खां पोइ अरबा जे ॾींहुं वफ़ाक़ी काबीना जो इजलास आहे, हिन में ई सभु मामला रखंदा। ऐं ज़ाहिर आहे त हुकूमत TLP जा जेके मुतालबा आहिनि उहो पूरो करण जी पोज़ीशन में न आहे। उनजो सबबु इहो आहे त हिकु त FATF जा मामला आहिनि, ॿियो फ्रांस जे सफ़ीर खे तव्हां हितां कीअं कढी सघो था। का पाकिस्तान इन पोज़ीशन में न आहे, पाकिस्तान जे लाइ ॿिया ज़ाहिर उहो बि आर्थिक सतह ते असांखे तमामु घणा हुकूमत जे मसइला लाइ आहिनि। चैलेंज हिन वक़्तु नज़र अचे पियो। जावेद साहब, अवां ॿुधाइजो जेका हिन वक़्तु बलूचिस्तान जी सूरत हाल नज़र अचे पई, अवां छा पिया सम्झो जेको 6 अक्टूबर खां पोइ जी मुल्क में सियासी सूरत हाल तब्दील थी आहे, छा उनखे उन सां लिंक करे सघिजे थो बलूचिस्तान जी सूरत हाल खे? ऐं उन सां गॾोगॾु इहो बि आगाह कंदा हलिजो नाज़रीन खे त जेको नओं वॾो वज़ीर अचण वारो आहे अब्दुल कुद्दूस बिज़िंजो, जंहिं अॼु इस्तीफ़ा ॾिनी आहे, ऐं जेका जाम कमाल ॻाल्हि कई हुई कैबिनेट बाबति, छा उन्हनि ॻाल्हियुनि ते उन्हनि खे तस्लीम करे वरितो आहे जेके ॿी धुर आहे उन पारां? जी ॾिसो, तव्हांजो जेको पहिरियों सुवाल आहे त बलूचिस्तान में जेका तब्दीली आहे उनखे मुल्क जी मजमूई सियासी सूरत हाल आहे, ख़ासि करे 6 अक्टूबर वारे जेका फ़ैसिला आहिनि पोस्टिंग जा ऐं लिंगरान थिया आहिनि उन सां जोड़जे या न जोड़जे, मुंहिंजे ख़्याल में उहो उनजी मेरिट ईअं थी बीहे जोड़ण जे हवाले सां त बलूचिस्तान में वॾे वज़ीर जी तब्दीली जेका आहे उहा अदरवाइज़ का माना नथी रखे। तव्हां जेको हाइब्रिड निज़ाम ॾिठो पए जंहिंजो इस्लामाबाद में इंतज़ाम थियल आहे ऐं एनालिस्ट ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि, इहो इश्तारो थी वियो आहे त बलूचिस्तान में बि अहिड़ो इंतज़ाम थियल हो ऐं ज़बरदस्त इंतज़ाम थियल हो। जाम जेको एज़ अ पॉलिटिशियन ही वॉज वेरी क्लेवर मैन ऐं हुनजी हिकिड़ी फेस वैल्यू हुई ॻाल्हाइण ॿोलाइण में। ऐं बलूचिस्तान में शायदि ई ईंदड़ गुज़िरियल वज़ीर आला आयो हुजे जेको एॾो तकिड़ो हुजे मीडिया सां, सभिनी मामलनि सां, ब्यूरोक्रेसी सां, हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो इंतज़ाम थियल हो। उन इंतज़ाम खे ड्राइण ऐं बज़ाहिर जो को मक़सदु बि न हुजे ऐं उनखां हिकिड़े कमज़ोर क़यादत खे वॾो वज़ीर ठाहिण बेमाना आहे, सवाइ हिन जे जेके ॾिसिजे त उनजे पुठियां को मैसेजिंग आहे ऐं मैसेज पहुचाइणो आहे इस्लामाबाद ताईं, त मुंहिंजे ख़्याल में हिन सां लिंक करे सघिजे थो। साॻी पार्टी, साॻा चेहरा उन्हनि खे वारो ॾिनो वियो आहे सिर्फ़ु इन करे जो कुद्दूस बिज़न जो शुरूआती ॾींहंनि खां वठी जाम जो जेको ग्रुप आहे उनखां जुदा रहियो आहे, हिकिड़ी पैरेलल हुन पंहिंजी जेका पॉलिटिकल एंटिटी पोइ जो ग्रुप क़ाइमु रखियो आहे ऐं मुसलसल जेकॾहिं मुखालफ़त कंदड़ का शख़्सियत रही आहे त उहो कुद्दूस बिज़न जो रहियो आहे। कुद्दूस बिज़न जो बि हिकिड़ो ऑटोनॉमस या इंडिपेंडेंट सियासी किरदारु न आहे जेको बलूचिस्तान लाइ अज़ख़ुद को हिकिड़ो किरदारु अदा करे सघे या हुनजे CM थियण सां बलूचिस्तान जे सियासी माशी ऐं मजमूई जेको आहे उन ते पैनोरामा ते को असरु थींदो, त उहो कंहिं गाइडेड आहे किथां ऐं कंहिं दुर खे उहो सर्व कंदो रहियो आहे। ज़ाहिर आहे उन सर्विसिस जे एवज़ हाणे वारो अची वियो आहे। बलूचिस्तान में अॻु में उन्हनि ट्रेंड ठाहे छॾियो सर, आहे। हिन में पोइ BNP मेगल ऐं MMA जी छा पोज़ीशन आहे? उन्हनि लाइ विन विन सिचुएशन इन करे आहे जो जाम जे दौर में इहे ॿई पार्टियूं जेके कंहिं न कंहिं तरीक़े सां ज़ेरिया ताब रहियूं ऐं हिननि जा कमकार थियण ऐं ॿियूं मामला जेके आहिनि हिननि जा ख़राब रहिया। ज़ाती तौर ते जाम जा जेके तालुकात आहिनि उहे BNP सां सुठा न रहिया। इन करे हिननि लाइ त विन विन पोज़ीशन आहे। उहे वरी बि अपोज़िशन में आहिनि, पर अहिड़ी अपोज़िशन में आहिनि जेका सरकार खे पंहिंजो कुल्हो ॾेई जेको ईंदड़ जेकॾहिं 1.5-2 साल गुज़ारणा आहिनि हिन सेटअप खे, त उहा हिननि जी जेका मजबूरी हूंदी मौजूदा सरकार जी जेका बलूचिस्तान में ठहण वारी आहे उहा BNP मेंगल ऐं JUI सां ठही हले। हाणे हुन जा इशारा मिलनि पिया त जेका नओं सेटअप ठहे पियो उन में अवामी नेशनल पार्टी ते JUI सख़्तु एतिराज़ कया आहिनि त अवामी नेशनल पार्टी खे बलूचिस्तान जी नई जेका हुकूमत आहे हुन में हुनजो हिसो न बणायो वञे कैबिनेट जो, छाकाणि जो JUI जा ऐं NP जा KPK में सख़्तु इख़्तिलाफ़ आहिनि ऐं ॿई पार्टियूं हिक ॿिए जे सख़्तु सियासी तौरु ख़िलाफ़ आहिनि। त
JUI हाणे सां ई मुतालबा करणु शुरू कया आहिनि। हाणे तव्हां सम्झी सघो था त केतिरी कंफर्टेबल पोज़ीशन अची वई। कल्ह जेका पोज़ीशन ज़ेर अताब हुई ऐं हुनजो को बि कमकार न थींदो, अॼु उहो डिसीजन मेकिंग में अची विया आहिनि ऐं हू जेके आहिनि अहिड़े क़िस्म जी पंहिंजूं डिमांड्स न रखनि त हुकूमत हिन तरह जी हुजणु घुरिजे। त उन्हनि लाइ आइडियल सिचुएशन आहे ऐं ईंदड़ 1-2 साल जेके आहिनि उहो जेको आहे सो उहे कंफर्ट लेवल में गुज़ारींदा, उन्हनि जे मथां को प्रेशर न हूंदो। शायदि कमज़ोर हुकूमत में हू पंहिंजे फेवरेबल कुछ PSDP में शेयर भी वठी वञनि, कुछ कमकार कराए वञनि, का कानून साज़ी कराए वञनि। त इन ॿिन्ही पार्टियुनि लाइ हिकिड़ी आइडियल सिचुएशन आहे हिन जो जेको आहे सो लेवल प्लेइंग फील्ड मिली आहे ईंदड़ इलेक्शन ताईं कमु करण जी। त मुंहिंजे ख़्याल में का बलूचिस्तान में ख़ासि तब्दीली न आहे, हिकु मैसेजिंग थी आहे, हिकिड़ो नओं ग्रुप आयो आहे जंहिंजी शायदि ज़रा जेको असांखे हिन वक़्तु नज़र अचे पियो। रज़ाक साहब आउं ॿुधाइजो, जीअं जावेद साहब ॻाल्हि कई जेका मैसेजिंग हीअ थी आहे, ज़ाहिर जेका असांखे ओवरऑल सूरत हाल नज़र अचे पई। अवां TLP जो बि ज़िक्र कयो, नवाज़ शरीफ़ जे वापसी जी तस्दीक राणा सनाउल्ला कई, उन में इहो ॿुधायो त थी सघे थो नवाज़ शरीफ़ अची वञे जॾहिं मार्च इस्लामाबाद में पहुचे। उन समेत जेके मुख़्तलिफ़ मामला आहिनि उहे हिन वक़्तु डिस्कस थियनि पिया। इवन पंजाब में नो कॉन्फिडेंस मूव खे कंसिडर करे पई नून लीग। चवणु सम्झो पिया त इहे जेके सभिनी मामलनि जी शुरूआति थी आहे, जे नोटिफिकेशन वारे मामले खां असांखे जेके शयूं साम्हूं अचनि पियूं, त उन में डिले जा हिन वक़्तु सबब अव्हांखे कहिड़ा नज़र पिया अचनि ऐं छा जेको हुकूमत जो हिकु पेज वारो रागो जेको हुकूमत आलापींदी हुई मुसलसिल ऐं जेका ॻाल्हि ॿोल कई वेंदी हुई, छा उहो अव्हांखे हिकु पेज नज़र अचे पियो? हुई मेरा हिकिड़ी ॻाल्हि त तय थी वई आहे त हे जेका सूरत हाल सॼी हाणे पैदा थी आहे नोटिफिकेशन वारे मामले ते, उनजो तव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल कुझु महीननि खां हिकिड़ो डिस्कस हलियो पिए त ईंदड़ 5 साल में इमरान ख़ान खे ॾियारण जे लाइ सॼो मैदान जेको आहे सो तयारु कयो पियो वञे। ठीकु आहे। हाणे हीअ जेका नई सूरत हाल पैदा थी आहे उन में हे जेको हिकु पेज हुयो उहो उन पोज़ीशन में न आहे रहियो ऐं ख़ुदि रावलपिंडी ऐं इस्लामाबाद जे विच में काफ़ी बीठा वधी विया आहिनि। तो इन जे नतीजे में जेको ईंदड़ ॾींहंनि में सूरत हाल बीहंदी उहो उन में लॻे ईअं थो त जंहिं ते इमरान ख़ान साहब कोशिशि बि त उनजो चवणु हो त आऊं मौजूदा DGISI खे ईंदड़ साल 2022 में उहो एलिजिबल थी वेंदो ऐं उनखे आर्मी चीफ ठाहे ऐं पोइ पंहिंजा मामला सिधा अॻिते वधाइजनि। पर हिन वक़्तु सूरत हाल इहा थी वई आहे त इहा पोज़ीशन हाणे रही न आहे। हिकु त इहो। ॿी ॻाल्हि हिते जेका डिस्कस थिए थी उहा इहा आहे त मुमकिन आहे त मौजूदा आर्मी चीफ 1 साल जी वधीक एक्सटेंशन वठी वञे नवंबर 2022 में। पर असल में नवंबर 2022 में छा सूरत हाल बीहंदी इहो ख़ुदि इन बारे में हिन वक़्तु मुंहिंजो ख़्यालु आहे त उनजो जवाबु ॻोल्हणु मुनासिबु इन करे कोन्हे त असां सिर्फ़ु 1 महीनो अॻु में बि इहो जेको आहे सो तसवुरु न पिए करे सघियासीं त इहो जेको हिकु पेज हुयो इहो इन अंदाज़ सां जेको आहे सो मुतासिब थींदो। त पाकिस्तान में ज़ाहिर आहे सूरत हाल ऐं कीअं तब्दील थी वेंदी आहे। मूंखे यादि आहे त पानामा सां अॻु में ई जॾहिं झगड़ा हुया उनजे बावजूदि बि इहो हुयो त नवाज़ लीग जेको आहे सो हिन सॼे बहरान मां निकिरी वई आहे ऐं नवाज़ शरीफ़ ईंदड़ जेको आहे सो 5 साल ॿिया करे वेंदो। पर सूरत हाल तव्हां ॾिठो हिकदमि तब्दील थी वई। तो इमरान ख़ान आइडियल हुयो, हाणे इन पोज़ीशन में नाहे त उहो एतिरो जेको आहे सो आइडियल हुजे। तो सूरत हाल पाकिस्तान जी तब्दील थी थिए। पर हिन में जेको सभिनि खां अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त हिन में माण्हुनि जो आम जेको माण्हू आहे उनखे छा थो मिले, उनजो हिसो केतिरो आहे, उनजो असांखे को जवाबु कोन थो मिले। इहो ई सबबु आहे त जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि या पॉलिटिकल सिस्टम आहे उन ते माण्हुनि जो जेको वैसा आहे उहो कमज़ोर थींदो थो वञे। तो उनजे नतीजे में अल्टीमेटली जेको नुक़सानु आहे उहो सियासत खे थिए। तो देश ताईं मुख़ालिफ़ धुर जूं पार्टियूं सभु गॾिजी हिकु एजेंडा तहत पंहिंजो पॉलिटिकल प्रेशर नथियूं वधाइनि तेसि ताईं पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट मथां को प्रेशर न वधंदो ऐं उनजे नतीजे में जेके इलेक्शन आहिनि उहे बि कहिड़े तरीक़े सां थींदा उहो ख़ुदि सवालिया निशान आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त EVM वारे मामले ते इमरान ख़ान बज़द आहे त इहे हर सूरत में थियणु घुरिजे। अच्छा, त पोइ छा जेको वोट खे इज़त ॾियणु निकिता हुया उहे ॿियाराईंदा या उन्हनि खे अगरि स्पेस मिलियो त पोइ वरी असां साॻी सूरत हाल ॾिसंदा? उनमें महाराज हिकिड़ी ॻाल्हि नोट करो त इहो सॼो पॉलिटिकल पार्टियुनि मथे डिपेंड करे थो त उहे पंहिंजो रोल थी प्ले कनि थियूं। पंजाब जे अंदरि मियां नवाज़ शरीफ़ ज़ाहिर आहे हाणे हिकु हिकिड़े तख़्त ते उहो सभु नज़र रखे वेठो आहे
लंडन मां पाण डील करे थो, मरियम नवाज़ समूरा मामला संभाले थी ऐं हिननि टेक्निक इहा कई आहे त सेंटर जो वोट आहे उहो खणिजे, एस्टेब्लिशमेंट मुखालिफ़ वोट बि खणिजे, राइट विंग जो वोट बि खणिजे, तो शहबाज शरीफ़, मरियम नवाज़ शरीफ़ इहो सभु वोट खणंदा। हाणे हुनमें पीपुल्स पार्टी जंहिंजे लाइ हिन वक़्तु इहो डिस्कस थो थिए त सभिनि खां वधीक जेको आहे सो इमरान खां पोइ एस्टेब्लिशमेंट वटि ऑप्शन जेको आहे उहो पीपुल्स पार्टी जो, पर ॻाल्हि इहा आहे त पीपुल्स पार्टी पंजाब मां छा थी खणी अची सघे, उहो कीअं अरेंज कंदी, इहो ख़ुदि वॾो हिकिड़ो सुवालु आहे। तो हिन सॼी सूरत हाल जे अंदरि जॾहिं पाण ॾिसूं था त मुस्लिम लीग नून जंहिं ट्रैक ते सियासत करे पई, पीपुल्स पार्टी बिल्कुलु उनजे मुख़्तलिफ़ आहे, इंतहाई कूल अंदाज़ में करे पई ऐं कोशिशि करे पई त का बि सगारी दुर नाराज़ न थिए। ज़ाहिर आहे पाकिस्तान जो पॉलिटिकल मोमेंटम ॿिनि हिसनि में विराइजी वियो आहे, हिकिड़ो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ एस्टेब्लिशमेंट वारो, ॿियो आहे नून लीग वारो। तो शयूं आहिस्ते आहिस्ते दिसंबर ज़ाहिरी ताईं तौर ते clear थींदियूं। जीअं मामला अॻिते वधंदा तीअं सूरत हाल असांखे क्लियर नज़र ईंदी। वॾी महिरबानी अवांजी रज़ाक खट्टी साहब, जावेद लांगा साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। हिन वक़्तु जेका सूरत हाल मुल्क अंदरि नज़र अचे पई उन मां इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त का पंजाब मां शुरूआति थी सघे थी, ऐं जीअं रज़ाक साहब सूरत हाल साम्हूं रखी त उन मूजिबि जेको बहरान पैदा थियो आहे जेको असांखे नज़र अचे पियो तक़रीबन 20 ॾींहंनि खां, उन में हिन वक़्तु ताईं का बि पेशरफ़्त हुकूमत वारे पासे खां बि नज़र नथी अचे। ॾिसणो इहो आहे त छा जेका शुरूआति बलूचिस्तान मां थी आहे उहा पंजाब तरफ़ वञे थी या नथी वञे, ऐं जेके इतिहादनि जो ख़ासि तौर ते रिज़र्वेशन्स हिन वक़्तु साम्हूं अचनि पियूं उहे किथे अॻिते वञी बीहनि था ऐं पंहिंजो फ़ैसिलो कहिड़ो कनि था। पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अॼु सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में थियल ॿुधणी जो वक़्तु थियो ब्रेक जो असां सां प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। हिन हिसे में पाण ज़िक्र कंदासीं अॼु सुप्रीम कोर्ट में थियल ॿुधणी जे हवाले सां। अॼु सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जी सरबराही में नस्ला टावर बाबति केस जी ॿुधणी थी, जंहिंमें अदालत खे नस्ला टावर किराइण जो हुकुम पिणु ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट चयो त हफ़्ते अंदरि नस्ला टावर खे कंट्रोल्ड एम्यूनेशन प्लास ज़रिए किरायो वञे, धमाके सां वेझनि इमारतुनि खे नुक़सान न पहुचणु घुरिजे। अदालत हुकुम ॾिनो त नस्ला टावर जो मालिक मुतासिरनि खे रक़म वापसि करे ऐं कराची जो कमिश्नर टावर मालिक खां रक़म मुतासिरनि खे ॾियाराए। सुप्रीम कोर्ट लाॻापियल अमलदारनि खे हिकु हफ़्ते अंदरि रिपोर्ट जमा कराइण जो बि हुकुम ॾेई छॾियो आहे। जंहिंसां गॾु सुप्रीम कोर्ट में गुजर नालो बहाली केस जी ॿुधणी पिणु थी, जंहिंमें वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, वज़ीरनि ऐं एडवोकेट जनरल सिंध सलमान तालिब बि अदालत में पेश थिया। अदालत पुछाणो कयो त मुतासिरनि जी बहाली लाइ हेल ताईं छा कयो वियो आहे, कहिड़ी अॻभराई थी आहे। एडवोकेट जनरल सिंध जवाबु ॾिनो त वॾे वज़ीर रिपोर्ट जमा कराए छॾी आहे। कुझु माली मामला आहिनि जंहिं ते चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त हीउ छा थी रहियो आहे। अदालत जो मज़ाक़ कयो पियो वञे, कराची जे माण्हुनि जे पीअण जो साफ़ पाणी बि न पियो मिले। जस्टिस गुलज़ार अहमद वॾे वज़ीर खां पुछाणो कयो त एॾे अरसे खां शहर खे बहितर करण जी कोशिशि कई पई वञे, पर का बि अॻभराई हिन वक़्त ताईं साम्हूं नाहे अची सघी। का हिकु शइ नाहे जंहिंमें बहितरी ईंदी हुजे। चीफ जस्टिस पंहिंजे रिमार्क्स में वधीक चयो त यूनिवर्सिटी रोड ते फलाही प्लाटनि ते कब्ज़ो थी चुको आहे। कब्ज़ा माफ़िया सां कंहिं बि क़िस्म जी रिआयत न कई वञे, जंहिं ते चीफ जस्टिस जो वधीक चवणो हो त हर मसइले जो को न को हल हूंदो आहे। हुकूमती वज़ीर आवाम लाइ कुझु बि नथा कनि। जस्टिस एजाज़ुल हसन सवाल कयो त ॿुधायो वञे कराची हिन वक़्तु केरु हलाए रहियो आहे, छो सभु इदारा मफ़लूज बणियल आहिनि, केडीए केएमसी ऐं एसबीसीए समेत को बि इदारो न पियो हले, छा कराची शहर पाण पियो हले। सिंध सरकार हथ मथे करे छॾिया आहिनि। हुकूमत जो कमु सूबो हलाइणो हूंदो आहे। शहर में घणमार इमारतूं ठही रहियूं आहिनि, जंहिं ते वॾे वज़ीर जो जवाबु हो त माज़ी में रोडनि ते दुकान लीज़ कया विया, माज़ी में जेको कुझु थियो हू उनखे ठीकु करे रहिया आहिनि। सियासी मामला बि आहिनि ऐं जंहिं ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वधीक चयो त वॾो इशू माली वसीलनि जो आहे। उन्हनि इदारनि खे इख़्तियार ॾिना आहिनि। खेनि 21 ग्रेड जा ऑफिसर घुलबल आहिनि। वफ़ाक़ तरफ़ां 16 मां 4 ऑफिसर मुक़ररु थियल आहिनि, जॾहिं त हिकु ऑफिसर खां 3 उहिदनि ते कमु वरितो पियो वञे। सैयद मुराद अली शाह जो वधीक चवणो त मुतासिरनि जी बहाली चाहिनि था। वफ़ाक़ खां 36 अरब आबादकारी लाइ घुरिया हुआ, पर को बि हिन वक़्तु
वक्त ताईं जवाब न मिलियो आहे, जंहिं ते चीफ जस्टिस वॾे वज़ीर खां पुछाणो कयो त अवां डिघे अरसे खां कराची में आहियो, लाड़काणे ऐं सखर जी हालत बि ॾिसी वठो, उते त तमामु घणी सूरतहाल ख़राब आहे, इदारा कमु छो न पिया कनि। जस्टिस गुलज़ार अहमद वधीक रिमार्क्स ॾींदे चयो त सिंध जे अवाम सां छा था करणु चाहियो, हर ॻाल्हि में वफ़ाक़ी सरकार जी ॻाल्हि कई वञे थी, जेकॾहिं वफ़ाक़ हिते अची वेही रहियो त अवां पोइ छा कंदा। सुप्रीम कोर्ट सिंध हाई कोर्ट जो स्टे ऑर्डर मुअत्तल करे गुजर, औरंगी ऐं महमूदाबाद नालनि जी चौधारी हद दख़लियूं ख़तमु कराइण जो हुकुम बि ॾेई छॾियो आहे। गुज़िरियल केतिरे ई अरसे खां गुजर, औरंगी ऐं महमूदाबाद नाले जा मुतासिर मुसलसिल एहतिजाज करे रहिया आहिनि, जंहिं ते हिन वक़्त ताईं का बि अहम अॻु भराई साम्हूं न आहे अची सघी। उन बाबति अॻु बि कोर्टूं इहे रिमार्क्स ॾेई चुकियूं आहिनि त उन्हनि जी बहाली जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत गॾिजी कमु कंदा। उन जी बहाली जे लाइ सिंध हुकूमत खे ज़मीन ॾियणी, हिन वक़्त ताईं उन बाबति का अॻु भराई न आहे थी सघी, जॾहिं त कुझु अर्सो अॻु ई सिंध हुकूमत पारां इहो ऐलान कयो वियो त फ़िलहाल उन्हनि खे माहवार रेंट ॾिनो वेंदो ऐं उन बाबति हिन वक़्त ताईं उन खां अलावा का बि अॻु भराई न आहे थी। मुसलसिल एहतिजाज हलनि पिया ऐं कुझु ॾींहं पहिरियां बि गुजर औरंगी नाले जे मुतासिरनि पारां कराची प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो वियो हो। ऐं उन खां अलावा जेको ॿियो मामिलो हिन वक़्तु साम्हूं अचे पियो त कराची में गुज़िरियल साल थियल बरसाति खां पोइ जेके अदालतुनि में ॿुधणियूं थियूं त उन में इहो फ़ैसिलो कयो वियो त कराची शहर अंदरि जेके घड़मार इमारतूं आहिनि या ख़ासि तौर ते नालनि ते थियल कब्ज़ा आहिनि, उहे कब्ज़ा ख़तमु कराया वेंदा, नालनि खे साफ़ कयो वेंदो ऐं शहर में को निज़ाम जोड़ण लाइ हुकूमतूं तोड़े उन सां गॾोगॾु जेके इदारा आहिनि उहे गॾिजी वेंदा, पर हिन साल बि असांखे उन बाबति बि का बहितरी नज़र न आई। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे मोहम्मद तौहीद साहब, पाण अर्बन प्लानर आहिनि ऐं इन मामलनि खे गहरी नज़र सां ॾिसनि पिया। तौहीद साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बहुत शुक्रिया आपका प्रोग्राम में वक्त देने के लिए। बताइएगा, आज जो समाअत हुई है सुप्रीम कोर्ट में, उसमें ये कहा गया कि एक हफ्ते में नस्ला टावर को गिराना है और सिंध हुकूमत को ये भी कहा गया है, कमिश्नर कराची को, कि जो मुतासरीन हैं उनको पैसे लेकर देने हैं जो टावर का ऑनर है उनसे। क्या आप समझते हैं कि ये मुमकिन है एक हफ्ते में इसको गिराया जाए, फिर जो मुतासरीन है उनको पैसे भी मिल सके ऑनर की तरफ से? देखें, पहला तो मसला ये है क्योंकि 15 मंजिला बिल्डिंग है और जो है वो काफ़ी तादाद में वहाँ पे फैमिलीज हैं, तो उनके लिए अचानक से यानी कि मतलब क्या मैकेनिज्म होगा, गवर्नमेंट किस तरह चले। अगर हम ये बात करते हैं, अभी हम इस बात में नहीं जा रहे तो लीगल इलीगल के क्या पैटर्न रहे, ने बिल्डर के साथ में क्या सिलसिला किया, क्या बताया गया, किस तरह अब तक वो लीगल था और आज जाके इलीगल हो गया, हम उस पर बात नहीं कर रहे। अभी हम सिर्फ ये बात करते हैं कि वो जो मुतासरा फैमिलीज हैं उनके लिए क्या कोई, हमें तो नजर नहीं आया कि कोई प्लान जो है वो कोर्ट में पेश किया गया कि ठीक है जी सही है, जो है कोर्ट के फैसले को इम्प्लीमेंट कराने के लिए ये इंटरिम फेज होगा, इस तरह उनको जो है वो फैसिलिटेट किया जाएगा। तो ये अभी बहुत ब्लर है सिचुएशन, और बल्कि नजर ये आ रहा है, थोड़ा सा मैं आपको बताऊं, आपके प्रोग्राम में मैंने पहले भी बात की थी कि शायद सिलसिला वो ये कि अथॉरिटीज आर वेटिंग के चीफ साहब रिटायर होकर चले जाएं, तो अगले चीफ साहब जो भी आएंगे उनके साथ जो सिलसिला होगा सिचुएशन को वैसे देखा जाएगा। बज़ाहिर ये नहीं लगता कि नस्ला टावर को गिराया जाएगा, क्योंकि इससे बहुत सारे इंसानी मसाइल जन्म लेंगे और ये फिर एक प्रोजेक्ट नहीं होगा, ऐसे कई प्रोजेक्ट हैं जिसपे बहुत से क्वेश्चन मार्क हैं। क्या फिर हम तमाम प्रोजेक्ट को गिराने की तरफ जाएंगे? तो ये बहुत सारी चीजें हैं जो हम प्लानिंग पर्सपेक्टिव से देखते हैं, क्योंकि बहुत सारे गैप्स जो है वो हमें मिलते हैं जब हम इस तरह के प्रोजेक्ट्स को स्टडी करते हैं। तो अच्छा, इसमें तो साहब थोड़ा सा ये भी आगाह कीजिएगा, ज़ाहिर है अब जो आज समाअत हुई है उससे पहले भी हमने बहुत दफ़ा ऐसी चीज़ें देखी हैं, रिमार्क्स आते हैं और हुकूमतों को कहा जाता है जो सूरत हाल हमें मुख्तलिफ औकात में कराची में ख़ास तौर पर नज़र आती है। आपको क्या लग रहा है इस मामले पर? क्या कोई संजीदगी है दोनों अतराफ से, या फिर ये सियासी पॉइंट स्कोरिंग हुकूमतें ज़ाहिर जो मुसलसल हमें करते हुए नजर आती हैं, फिर दूसरे मामला जो हमें नजर आते हैं, तो उस हवाले से आपकी क्या राय है? क्या इन सारी चीजों में कोई संजीदगी है कहीं पर? देखिए, अब ये जिस तरह से फैसला आया कि जी इसको गिरा दिया जाए और इस तरह के मामला आते हैं, अब देखिए इसमें बुनियादी चीज तो ये है कि बिल्डर जो है वो तमाम पैसा तो वो कहता है जी मैं तो जो है वो इसकी कंस्ट्रक्शन में और इसके तमाम फेजेस में और इदारों को देने में जो है वो इन्वेस्ट कर चुका हूँ एक बड़ा अमाउंट। तो बिल्डर के पास तो उसकी वापसी तो 12 लिए तो नजर नहीं आता ऐसा कोई कि बिल्डर उसको वापस कर सकेगा इतने ज्यादा अमाउंट को। पहली चीज ये। दूसरी चीज ये कि जो गवर्नमेंट के मुख्तलिफ इदारों ने
जो डिफरेंट तरह के कवानीन जो कि यकीनन बिल्डर को बताए, और वो जो प्रोसीडिंग हुई ओवर द टाइम, लैंड ट्रांसफर की और दीगर मामलात हुए, ठीक है ना। अब वो जिम्मेदारी चूंकि इदारों की आती है और इदारे हैं सिंध गवर्नमेंट के अंडर में, तो सिंध गवर्नमेंट की भी ये रिस्पॉन्सिबिलिटी है कि वो मुतासरीन के लिए क्या कर सकता है, क्या इंटरिम फेज में, या अगर बिल्डर नहीं दे पा रहा है पैसे तो क्या सिंध गवर्नमेंट वो पैसे देगी। इस तरह का कोई मैकेनिज्म अभी तक सामने नहीं आ रहा। तो इस वजह से हमें ये लग रहा है कि शायद ये गिराने वाले फेज की तरफ बात जाएगी ही नहीं, क्योंकि वरना कोई ना कोई लाइन ऑफ एक्शन और कोई ना कोई प्लान तो नजर आता ना। अच्छा, दूसरा जो आज सबात हुई है, सिंध हाई कोर्ट ने जो स्टे ऑर्डर दिया था गुज्जर औरंगी और महमूदाबाद नाले के हवाले से, उसको भी मुअत्तल किया गया है और वहां पर जो तजावुजात हैं उनको फौरन हटाने का ऑर्डर दे दिया गया है सुप्रीम कोर्ट की तरफ से। वहां पर क्या सूरत हाल है, और जो चीजें तय हुई थी सिंध हुकूमत और वफाकी हुकूमत के बीच में, खासतौर पर जो मुतासरीन है उनको जमीन देने के हवाले से, उस हवाले से क्या अपडेट्स हैं आपके पास? देखिए, पहली चीज तो ये, जिनको तजावुजात कहा जा रहा है उसमें से वो तमाम घर जो किसी तौर भी केएमसी या फिर सिंध कच्ची आबादी अथॉरिटी के तहत लीज शुदा है, तो उनको तजावुजात के साथ मिक्स ना किया जाए। दूसरी चीज ये है कि जो भी मुतासरीन है, अब उसूल तो ये कहता है कि वो मुतासरीन जो कि लीज होल्डर हैं, उनको किसी भी हवाले पर किसी भी इदारे ने किसी भी तरह से लीज दी, इदारे ने अगर लीज दी है, तो हमारे पास एक कॉलोनियल लॉ है, लैंड एक्विजिशन एक्ट 1894, उसके तहत उनको उसका मुआवजा दिया जाना चाहिए। पहली बात ये। दूसरी बात पे आते हैं कि अभी तक ऐसा कोई मैकेनिज्म सामने नहीं आया। ये ऐलान जरूर सामने आया था कि जी उनको जो है वो टेसर टाउन में जो है घर दिए जाएंगे, और जो मुझे याद पड़ता है वो कोई जो स्क्वायर फीट में बताया था वो तकरीबन 50 गज का जो है वो घर बनता था तकरीबन। अब आप अंदाजा करें, लियारी एक्सप्रेसवे के केस में ह्यूमैनिटेरियन ग्राउंड पे 80 गज का मकान दिया जा रहा था, और अब हम वो 50 गज पे चले गए हैं। और वो लियारी एक्सप्रेसवे के प्रोजेक्ट में अभी तक हम जो है वहां पर जिनको रिसेटल किया था गवर्नमेंट, उनको जो है अभी तक गैस, बिजली और पानी की फराहमी नहीं कर सकी। तो 50 गज के ये जो प्लॉट दिए जा रहे हैं, इसके हवाले से तो समझ लें और ज्यादा हम वर्स्ट सिचुएशन की तरफ जा रहे हैं। ठीक सर, तो इस हवाले से बताइएगा। ज़ाहिर एक तो ये सारी सूरत हाल हमें नजर आती है, जो आपने जिक्र किया 50 गज के घर के हवाले से, पहले हमने देखा था जो रजिस्ट्रेशन हो रही थी उसमें भी कुछ मामलात नजर आए हमें महमूदाबाद, गुजर और औरंगी नाले के हवाले से। तो इस वक्त तक आपके पास क्या आदाद शुमार है कि तकरीबन कितने घर गिराए जा चुके हैं और आगे का प्लान क्या है, और इससे कितनी फैमिलीज हैं जो मुतासर हुई हैं? देखिए, हुकूमती आदाद शुमार जो है वो 4 से 6 हज़ार फैमिलीज की वो लोग बात करते हैं अपने डॉक्यूमेंट्स में, ठीक है ना। लेकिन मुतासरीन की जो असल तादाद है वो इससे तकरीबन 3-4 गुना ज़्यादा है। क्योंकि एक तरफ तो देखिए वो लोग हैं कि जिनके घर 30% या उससे कम कटिंग में आ रहे थे, उनको तो उन लिस्ट जो लिस्ट बनी है फैक्ट्रीज की, उनमें काउंट ही नहीं किया गया। यानी उनको वो 90,000 के चेक वगैरह मिलने का सिलसिला नहीं किया गया। जबकि आप अंदाजा करें कि किसी के घर का अगर 30% फसाद जो सामने का एरिया है, अगर वही जो है वो डिमोलिश कर दिया जाए। और दूसरी अहम बात मैं आपको बताता चलूं, जब ये मशीनरी चलती है, जब एक्सकेवेटर चलते हैं, तो वहां पे कोई मेजरमेंट नहीं हो रही थी 30% की। ये सिर्फ 30% कहने को होता है, असल में तो पूरा घर ही डिस्ट्रॉय तकरीबन हो जाता है, मतलब जिसको हम पार्शियल डिस्ट्रक्शन कहते हैं। लेकिन चूंकि बाथरूम, किचन और दूसरी एमिनिटीज इसी एंड पर होती हैं, फेसिंग वाली साइड पर, तो वो सब डिस्ट्रॉय होने का मतलब मुकम्मल घर तबाह हो गया। तो ये हुकूमती आदाद शुमार में और जो कम्युनिटी के आदाद शुमार हैं, जिसमें आपका जो है वो कराची बचाओ तहरीक और दीगर लोग हैं, उनके आदाद शुमार में जो फर्क हमें नजर आता है वो इसीलिए नजर आता है, और ये बहुत बड़ा फर्क है जिसको समझने की जरूरत है। इसके अलावा एक और मामला ये कि जो आईडीज हुकूमती इदारों ने लगाई थी, उनमें बहुत से गैप मिले। इस तरह के एक घर में 4 फैमिलीज रहती थी, उनको एक आईडी दे दी गई, 3 लोग कहाँ जाएं, किससे बात करें, क्या सिलसिला होगा। तो इस तरह ये वाले मसाइल भी बहुत सारे आएंगे। हमने असल में पब्लिक पार्टिसिपेशन या कम्युनिटी पार्टिसिपेशन तो किसी प्रोजेक्ट में हम एज अ कंपोनेंट रखते ही नहीं। अगर रखें तो शायद हम इन मसाइल से थोड़ा बहुत बच पाएं। इदारे अपने तौर पे जो टॉप डाउन अप्रोच के तहत काम करते हैं, और उसका फिर ये होता है कि इस वक्त जो सिचुएशन हमें नजर आ रही है कि अगर हम गुज्जर औरंगी के मामले में रिहेबिलिटेशन प्लान पर जाना भी चाहें, तो वो एक फेल प्लान ही साबित होगा, क्योंकि हमारे पास
मुनासिब और सही आदाद-ओ-शुमार ही मौजूद नहीं जाहिर है है। कि कितने लोग इस अफेक्ट। पर तो सब क्विकली ये थोड़ा सा बताइएगा। जाहिर है तो ये एक तो, पूरा प्रोसेस हो गया जो मुतासरीन है उसके हवाले से। अब क्या इस सब से कोई आपको फायदा इस वक्त नजर आ रहा है कि कम से कम जिस सूरत हाल के लिए ये सब कुछ किया जा रहा है उसको अब बर्दाश्त किया जाए, या फिर वो भी नजर नहीं आ रहा है इस वक्त तक? देखिए, अर्बन फ्लडिंग बेसिकली शहर कराची का बुनियादी मसला जिसकी वजह से ये सारा सिलसिला शुरू किया गया। लेकिन फिर मैं कहूंगा कि अगर शहर कराची के कचरे के इंतजाम को कंट्रोल नहीं किया गया, भले आप औरंगी और गुजर नाले को कितना चौड़ा कर लें, कोई हल नहीं होगा। और अगर जो रोड जहाँ पे जो आपका रेन वाटर जो है रोड पे जमा होता है, अगर वो रोड जो है वो करीबी सेवेज सिस्टम या रेन स्टॉर्म वाटर ड्रेन से ही कनेक्ट नहीं है, तो गुज्जर और औरंगी नाले में तो पानी पहुंचेगा ही नहीं। तो असल में जो पूरी बेड इंजीनियरिंग जहां से स्टार्ट हो रही है, वहां से भी उस सिलसिले को देखने की जरूरत है, फिर इसको चौड़ा किया जाए। जिसमें और अब फिर तक साथ हमें साथ नजर आ रहा है कि कोई इसमें अब इकदाम तक नहीं हो हमें रहे। कोई बहुत शुक्रिया ऐसा आपका इकदाम। मोहम्मद तौहीद साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। ज़ाहिरी तौर ते अॼु सुप्रीम कोर्ट पारां जेके रिमार्क्स ॾिना विया आहिनि ऐं मुसलसल इहा सूरत हाल असांखे कराची अंदरि नज़र अचे थी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, पर हिन वक़्त ताईं न का बहितरी नज़र आई आहे, न ई को बुनियादी तौर ते निज़ाम ऐं प्लान नज़र अचे थो त इन्हनि शयुनि खे कीअं बहितर कयो वञे। इन ई सां ई प्रोग्राम जो वक़्तु अॼु बिड़ाइण ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मिराज बि ॾींदा इजाज़त। अला भाई।